बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज के लेक्चर में असी फ्यूचर टेंस ज़मान मुस्तकबिल के बारे में पढ़ंदासूं। इन खां अॻु में असी प्रेजेंट टेंस और पास्ट टेंस के बारे में पढ़ी आया आहियूं। ज़मान हाल में असां पढ़ियो तो सच ए फॉर्म ऑफ वर्ब व्हिच टेल्स अस दैट सब्जेक्ट डज सम वर्क इन करंट टाइम दैट इज कॉल्ड प्रेजेंट टेंस। तो फेल की अड़ी सूरत जेका ॿुधाए त फ़ाइल को कम हलंदड़ वक्त में करे तो उनके ज़मान हाल चइबो आहे। ज़मान हाल में असी डू एंड डज के बारे में पढ़ियो तो जेकॾहिं ज़मान हाल के बयानी जुमले के सवाले जुमलो ठाहिण चाहियूं था तो असां डू एंड डज जो इस्तेमाल कयूं था। जॾहिं असां ज़मान हाल के बयानी जुमले के नाकारी जुमले में तब्दील करण चाहियूं था या नाकारी जुमले में चेंज कयूं था तो उनके लिए असी डू या डज नॉट इस्तेमाल कयूं था। ऐं जेकॾहिं उनके फेल से फर्ज़ जेकॾहिं उनके जुमले में कम जो कंदड़ ही शी इट या इस्म वाहिद है तो असां उनके फेल से एसी या ई एस जो इजाफो कयूं था सिर्फ बयानी जुमले में। पर जॾहिं असां उन जुमले के बयानी जुमले में सवाली जुमले में तब्दील कयूं था एंड डज जो इस्तेमाल कयूं था तो उनके फेल से जेकी एसी या ई एस लगल हूंदी आहे उनके असां ख़त्म कंदा आहियूं। उन खां बाद में जेकॾहिं असां उन जुमले के नाकारी ठाहिण चाहियूं था तो असां डज नॉट इस्तेमाल कंदा आहियूं। ऐं जेकॾहिं असां उन जुमले के सवालिया ऐं नाकारी ठाहिण चाहियूं था तो असां फाइल खां पहिरीं डज ऐं फाइल खां बाद में नॉट ऐं उन खां बाद में जी फेल से एस या ई एस लगल होंगी है उहा ख़त्म कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं जुमले में कम जो कंदड़ आए वी यू दे या इस्म जमा आहे तो उनके बयानी जुमले के सवाले जुमले या नाकारी जुमले या सवाले या नाकारी जुमले में तब्दील करण के लिए असी डू या डू नॉट इस्तेमाल कंदा आहियूं। जेकॾहिं जुमले के बयानी जुमले के असी सवाली जुमले में तब्दील करण चाहियूं था तो असां जेको आहे तो फाइल खां पहिरीं डू इस्तेमाल कंदा आहियूं ऐं उन खां बाद में जेको आहे फेल जी पहिरीं सब्जेक्ट ऐं उन खां बाद में फेल जी पहिरीं सूरत ऐं उन खां बाद में बक़ाया जुमलो। ऐं जेकॾहिं असां उन जुमले जो सवाल या नाकारी ठाहिण चाहियूं था तो असां फाइल खां पहिरीं डू ऐं उन खां बाद में फाइल ऐं उन खां पोइ जेको आहे नॉट ऐं उन खां बाद में फेल जी पहिरीं सूरत ऐं बक़ाया जुमलो। ऐं उन खां बाद में असां जेको आहे ज़मान माज़ी के बारे में सिखियोसीं तो फेल की अड़ी सूरत जेका ॿुधाए तो फाइल को कम गुज़िरियल वक्त में कयो तो उनखे ज़मान माज़ी चइबो आहे। ज़मान हाल के बारे में फेल की अड़ी सूरत जेका ॿुधाए तो फाइल को कम हलंदड़ वक्त में करे तो या हाज़िर वक्त में करे तो उनखे ज़मान हाल चइबो आहे। हाँ ज़मान माज़ी में जेको आहे असां इहो सिखियो तो ज़मान माज़ी के बयानी जुमले में हमेशा जेको आहे फेल जी ॿी सूरत इस्तेमाल थींदी आहे, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब यूज़ थींदी आहे। हाणे जेकॾहिं ज़मान माज़ी के जुमले के असीं ज़मान हाल के जुमले वांगुर जेको आहे बयानी जुमले के जेके असां सवाली जुमले में तब्दील करण चाहियूं था तो उनके लिए असां डिड इस्तेमाल कंदा ऐं डिड अहिड़ो जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे जेको सभिनी जेको आहे फाइल सां इस्तेमाल थिए थो, चाहे वो आए हुजे वी हुजे यू हुजे ही हुजे शी हुजे इट हुजे इस्म वाहिद हुजे या इस्म जमा हुजे। तो जेकॾहिं असां उनजो सवालिया ठाहिण चाहियूं था तो असां फाइल खां पहिरीं जेको आहे डिड इस्तेमाल कंदा आहियूं। ऐं जेकॾहिं उन जुमले के असां जेको आहे ज़मान माज़ी के जुमले के नाकारी बणाइण चाहियूं था तो असां जेको आहे डिड नॉट इस्तेमाल कंदा आहियूं। हाँ चवण जो मक़सद इहो आहे त ज़मान हाल के बयानी जुमले में जेको आहे फेल जी पहिरीं सूरत इस्तेमाल थींदी आहे, जॾहिं त ज़मान माज़ी के बयानी जुमले में फेल जी ॿी सूरत इस्तेमाल थींदी आहे। हाणे ज़मान माज़ी जो बयानी जुमलो आहे जेकॾहिं असां उन जुमले के जेको आहे बयानी जुमले के सवाले जुमलो ठाहिण चाहियूं था या जेको आहे असां नाकारी जुमलो ठाहिण चाहियूं था या सवाली ऐं नाकारी ठाहिण चाहियूं था तो असांखे जेको आहे डिड या डिड नॉट इस्तेमाल करणो पियो थो। ऐं जॾहिं असां डिड या डिड नॉट इस्तेमाल कयूं था फर्स्ट जो सवाल ई ठहिणो आहे असां डिड इस्तेमाल कयूं था सब्जेक्ट खां पहिरीं तो असांखे जेको आहे हाणे जीअं बयानी जुमले में फेल जी ॿी सूरत आहे तो जेकॾहिं असां उनखे सवाली जुमलो ठाहिण चाहियूं था तो जेकॾहिं असां उनखे सवाल बयानी में सवाली में चेंज करणु चाहियूं था तो असां हाणे जेको आहे डिड इस्तेमाल करे उन खां बाद में जेको आहे फाइल ऐं फाइल खां बाद में जेकी आहे फेल जी पहिरीं सूरत इस्तेमाल कंदासीं। पोइ चाहे असां उनजो सवालिया ठाहियूं चाहे असां उनजो नाकारी ठाहियूं चाहे उनजो सवाली ऐं नाकारी ठाहियूं असांखे सिर्फ़ु ज़मान माज़ी जे बयानी जुमले में फेल जी ॿी सूरत इस्तेमाल करणी आहे। पर जेकॾहिं उन खां अलावा असां जेकॾहिं उनजी जुमले जो नाकारी नाकारी ऐं सवाली ठाहियूं था तो पोइ असांखे जेको आहे उन्हनि जुमलनि में फेल जी पहिरीं सूरत इस्तेमाल करणी पवंदी। ऐं ज़मान माज़ी में सिर्फ़ु वाहिद अकेलो ई जेको आहे डिड ऐं डिड नॉट हेल्पिंग वर्ब जो डिड आहे उहो हेल्पिंग वर्ब आहे ऐं डिड नॉट भी हेल्पिंग वर्ब आहे जेको असांखे नेगेटिव जेको आहे सेंटेंस ठाहिण में कमु अचे थो। अॼु जेको आहे असीं फ्यूचर टेंस जे बारे में पढ़ूं था तो जंहिं में असांखे जेको आहे ईंदड़ वक्त जे बारे में ख़बर पवे थी तो फाइल को कमु जेको आहे उहो ईंदड़ वक्त में कंदो। जीअं उनजी डेफिनेशन आहे सच अ फॉर्म ऑफ वर्ब व्हिच टेल्स अस दैट सब्जेक्ट विल डू सम वर्क इन कमिंग टाइम आर इन टाइम टू कम आर इन फ्यूचर दैट इज कॉल्ड फ्यूचर टेंस। तो फेल जी अहिड़ी सूरत जेका ॿुधाए तो फाइल को कम ईंदड़ वक्त में कंदो तो उनके ज़मान मुस्तक़बिल चइबो आहे।
हाणे जेकॾहिं असां ॾिसूं था ज़मान हाल जुमिले में असां चयो था मां स्कूल वञा थो, ऐं जेकॾहिं असां इनखे ज़मान माज़ी में ॾिसूं था त मां स्कूल वियुसि। हाणे जेकॾहिं असां इन जुमिले खे ॾिसूं था मुस्तक़बिल में त इन जी माना थींदी मां स्कूल वेंदुसि। हाल में माना को कमु थिए थो पियो, माज़ी में माना को कमु अहिड़ो जेको थी गुज़रियो, ऐं मुस्तक़बिल माना असांखे उन शइ जी जेको आहे ख़बर ॾिए थो त माना को कमु ईंदड़ वक़्त में थींदो, जीअं मां स्कूल वेंदुसि, मां मानी खाईंदुसि, मां सबक़ु पढ़ंदुसि। अहिड़े तरीक़े सां पाण असांखे कंहिं बि जेको आहे कम जी अचण वारे वक़्त में जेको आहे ख़बर पवे थी। हाणे जेको आहे जेकॾहिं असां जेको आहे ज़मान मुस्तक़बिल जे बारे में डेफिनेशन ॾिसूं था त उनमें असां लिखियो आहे such a form of verb which tells us that subject will do some work in coming or in time to come, that is called future tense। फेल जी अहिड़ी सूरत जेका असांखे ॿुधाए त फ़ाइल को कमु ईंदड़ वक़्त में कंदो त उनखे ज़मान मुस्तक़बिल चइबो आहे। असां उनजो जेको आहे फ्यूचर टेंस जा कुझु जेको आहे एग्ज़ाम्पल्स लिखिया आहिनि, अचो त उन्हनि खे ॾिसूं। हाणे असां पहिरियों जुमिलो लिखियो आहे आई शैल गो टू स्कूल, जंहिंजी सिंधी में माना थींदी मां स्कूल वेंदुसि। उन खां बाद में असां ॿियो जुमिलो लिखियो आहे वी शैल ईट मील, असां मानी खाईंदासूं। उन खां बाद में टियों जुमिलो आहे यू विल ड्रिंक वाटर, त इन जी सिंधी में माना थींदी तूं पाणी पींदे। उन खां पोइ चौथो जुमिलो आहे ही विल राइट अ लेटर, त इन जी माना थींदी हू ख़त लिखंदो। उन खां बाद में शी विल कुक मील, इन जी माना थींदी हूअ मानी पचाईंदी। उन खां बाद में छहों जुमिलो आहे अली विल प्ले हॉकी, अली हॉकी खेॾंदो। उन खां बाद में स्टूडेंट विल लर्न इंग्लिश, शागिर्द अंग्रेजी सिखंदा। हाणे असां जेकॾहिं ॾिसूं था त असां जेका आहे ज़मान मुस्तक़बिल जा मिसाल लिखिया आहिनि में असांखे जेको आहे मिसालनि में जेको आहे कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेकियूं असांखे ज़मान माज़ी या ज़मान हाल में ॾिसण में न आयूं, जेकियूं असांखे ज़मान मुस्तक़बिल में ॾिसण में अचनि थियूं पियूं। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां पहिरें जुमिले ते गौर कयूं था त असांखे जेको आहे सभ खां पहिरीं जेको आहे सब्जेक्ट ॾिसण में अचे थो पियो, जेको प्रोनाउन आहे, ऐं कमु जेको आहे उहो सब्जेक्ट जो करे थो पियो। ठीकु आहे। उन खां बाद में असांखे शल ॾिसण में अचे थो पियो, जेको हिन ज़मान जो हेल्पिंग वर्ब आहे, जेको हिन ज़मान जो हेल्पिंग वर्ब आहे। ऐं उन शल खां बाद में असांखे जेको आहे गो ॾिसण में अचे थो, जेको हिन जुमिले में जेको आहे मेन वर्ब जो किरदार अदा करे रहियो आहे। उन खां बाद में असांखे टू प्रीपोजिशन ॾिसण में अचे थो पियो, ऐं उन खां बाद में स्कूल जेको आहे असांखे नाउन तौरु जेको आहे इहो असांखे ॾिसण में अचे थो पियो, जेको आहे त नाउन, लेकिन हिते जेको आहे इहो एज एन एडवर्ब इस्तेमालु थियो आहे। जेकॾहिं फ़र्ज़ कयो असां सवाल पुछूं था हू शैल गो टू स्कूल, स्कूल केरु वेंदो, त जवाबु असांखे मिले थो पियो आई शैल गो टू स्कूल, त मां स्कूल वेंदुसि। हाणे जेकॾहिं असां गो खां जेको आहे सब्जेक्ट जे बारे में हू जे सवाल सां पुछो त असांखे ख़बर पई त आई जेको आहे इहो सब्जेक्ट आहे, ऐं इहो जेको आहे प्रोनाउन आहे, ऐं हिन जुमिले में जेको आहे फ़ाइल जो कमु सब्जेक्ट जो कमु अदा करे रहियो आहे। असां जेकॾहिं हाणे वर्ब खां पुछूं था त जेकॾहिं ॾिसो त फ़र्ज़ असां जेकॾहिं जुमिले में नाउन जे बारे में पुछा करणु चाहियूं था त असांखे वाट ऐं होम जे लाइ जेको आहे ऑब्जेक्ट मालूम करण जे लाइ वाट ऐं होम जा सवाल जेको आहे वर्ब खां पुछणा पवंदा। जेकॾहिं वाट ऐं होम जो रिप्लाई असांखे वर्ब खां मिली वञे थो, असां सम्झूं था त इन जुमिले में जेको आहे जेको इसम इस्तेमालु थियल आहे उहो एज एन ऑब्जेक्ट तौरु इस्तेमालु थियल आहे। जेकॾहिं उनजो जवाबु असांखे होम या वाट में नथो अचे त पोइ असां सम्झी सघूं था त इहो जेको आहे इन जुमिले में नाउन त आहे, लेकिन कमु जेको आहे उहो ऑब्जेक्ट जो न करे रहियो आहे। हाणे जेकॾहिं असां पुछूं था आई शैल गो वाट, त असांखे नथो जवाबु मिले। आई शैल गो होम, त बि असांखे हिन जो जवाबु नथो मिले। जेकॾहिं असां पुछूं था आई शैल गो टू वेयर, त हाणे असांखे जेको आहे हिते वेयर जो जवाबु अचे थो, त वेयर जेकॾहिं जवाबु अचे थो त असांखे ख़बर पवे थी त इहो जेको स्कूल हिते नाउन आहे, लेकिन हिते कमु जेको आहे उहो छाजो करे रहियो आहे, ऑब्जेक्ट जो न बल्कि छाजो कमु करे रहियो आहे, एडवर्ब जो कमु करे रहियो आहे। छाकाणि त इहो जेको आहे हिते असांखे कंहिं हंधि या जॻह जे बारे में ॿुधाए थो पियो, इन जे लाइ इहो असांजो एडवर्ब ऑफ प्लेस आहे। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त असांखे हिकिड़ी शइ जेको आहे इन जुमिले में नई ॾिसण में आई, जेका हुई हेल्पिंग वर्ब। जॾहिं त हाणे तव्हांखे मां थोरो जेको आहे त ज़मान हाल जा बि जुमिलो लिखियल आहे ऐं ज़मान माज़ी जा बि जुमिला लिखियल आहिनि, थोरो तव्हांखे मां उहे बि जेको आहे चेक करे हलां। ॾिसो त तव्हां ज़मान हाल, ज़मान माज़ी ऐं ज़मान मुस्तक़बिल जे जुमिले में कहिड़ो जेको आहे मेन डिफरेंस आहे, कहिड़ो जेको आहे न मेन जंहिंखे चइजे खणी हिकिड़ी तब्दीली या चेंज आहे जेको असां ॾिसण जी कोशिशि कयूं था। हाणे फ़र्ज़ कयो असां जेकॾहिं ॾिसूं था ज़मान हाल जे जुमिले में उते आहे आई गो टू स्कूल, मां स्कूल वञा थो पियो, त हिन में जेको आहे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट खां पोइ वी वन माना फेल जी पहिरीं सूरत आहे, उन खां बाद में टू आहे प्रीपोजिशन, उन खां बाद में स्कूल आहे। ठीकु,
जेको आहे एडवर्ब जो कमु करे थो पियो हिते। हाणे चवण जो मक़सदु आहे जेकॾहिं असां ज़मान हाल जो जुमिलो ॾिसूं था त इन में असांखे जेको आहे फाइल, उन खां पोइ मेन वर्ब फेल ऐं उन खां बाद में स्कूल जेको आहे जुमिले में एज एन एडवर्ब जेको आहे इस्तेमालु थी वियो आहे उहो असांखे ॾिसण में अचे थो पियो। ठीकु आहे, जेकॾहिं इहो साॻियो जुमिलो असां ज़मान माज़ी में ॾिसूं था त हिते असांखे जेको आहे फाइल, उन खां पोइ मेन वर्ब फेल जी ॿी सूरत ॾिसण में अचे थी पई ऐं उन खां पोइ टू स्कूल जेको आहे असांजो हिते इहो टू असांजो प्रीपोजिशन आहे जेको आहे हुनजो ऑब्जेक्ट मां हिकिड़ो प्रीपोजिशनल फ्रेज थो बणे। इन जे बारे में असां बाद में अॻिते जेको आहे डिस्कस कंदे। हाणे असांखे मेन सिर्फ़ु फ़र्क़ु इहो ॾिसणो आहे त हिते ॾिसो त असांजो जेको आहे फाइल आहे, उन खां पोइ वर्ब आहे ऐं उन खां बाद में स्कूल लिखियल आहे। हिते बि ॾिसूं था असां जेकॾहिं असांजो फाइल आहे, फाइल खां पोइ असांजो फेल जी ॿी सूरत आहे। जॾहिं त असां हिते ॾिसूं था त फाइल आहे ऐं फाइल खां बाद में हेल्पिंग वर्ब आहे। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त ज़मान हाल जो जेको बयानी जुमिलो हुयो उहो बग़ैर कंहिं हेल्पिंग वर्ब जे थिए पियो, लेकिन उन में मेन वर्ब मौजूदु हुयो। उन खां बाद में जेकॾहिं ज़मान माज़ी खे ॾिसूं था पिया त उहो बि जेको आहे बग़ैर कंहिं हेल्पिंग वर्ब जे थिए थो, लेकिन उन में बि मेन वर्ब आहे पियो। जॾहिं त असां ज़मान मुस्तक़बिल जे जुमिले खे ॾिसूं था त असांखे ज़मान मुस्तक़बिल जे बयानी जुमिले में असांखे जेको आहे हेल्पिंग वर्ब जेको आहे उहो ॾिसण में अचे थो पियो। त हाणे इन जुमिले में जेको आहे हेल्पिंग वर्ब बि आहे ऐं उन सां गॾु मेन वर्ब बि आहे। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त ज़मान हाल मुस्तक़बिल जो जेको बयानी जुमिलो आहे उहो हेल्पिंग वर्ब जे मदद माना मेन वर्ब जेको आहे उहो हेल्पिंग वर्ब जी मदद खां सवाइ पंहिंजे ज़मान खे जेको आहे उहो ज़ाहिर नथो करे सघे। त हाणे चवण जो मक़सदु इहो थींदो त माना ज़मान हाल जो जेको जुमिलो, ज़मान मुस्तक़बिल जो जेको जुमिलो आहे, चाहे उहो बयानी जुमिलो हुजे, चाहे उहो सवालिया जुमिलो हुजे, चाहे उहो नाकारी जुमिलो हुजे, चाहे सवालिया नाकारी हुजे, पर उहो पंहिंजे जुमिले में मेन वर्ब जेको आहे पाण सां गॾु हेल्पिंग वर्ब लाज़मी खणंदो, तॾहिं जेको आहे उहो कंहिं जुमिले जी माना जेको आहे या कंहिं वक़्त खे या कंहिं ज़मान खे जेको आहे उहो ज़ाहिर कंदो। जेकॾहिं असां इन मौजम जेकॾहिं जे हेल्पिंग वर्ब खे हटाए छॾूं त असांखे ज़मान हाल ऐं ज़मान मुस्तक़बिल जे जुमिले में कंहिं बि क़िस्म जो फ़र्क़ु महसूसु न थींदो। हिते लिखियल आहे आई गो टू स्कूल, हुते लिखियल आहे आई शल गो टू स्कूल। जेकॾहिं असां शल खे जेको आहे ख़तमु करे छॾूं था त हे बि थी वेंदो आई गो टू स्कूल। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त मां हिते टिनिनि ज़माननि जा बयानी जुमिला लिखिया आहिनि त ज़मान मुस्तक़बिल ऐं ज़मान हाल जे जेको आहे बयानी जुमिले में फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त ज़मान हाल जे जुमिले में जेको आहे फेल जी पहिरीं सूरत आहे, ज़मान मुस्तक़बिल जे जुमिले में बि फेल जी पहिरीं सूरत आहे, लेकिन ज़मान मुस्तक़बिल तॾहिं थिए थो जॾहिं उन में हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थिए थो। लेकिन हेल्पिंग वर्ब इस्तेमालु न थिए त साॻियो ईअं सम्झो त उहो ज़मान मुस्तक़बिल वारो जेको जुमिलो आहे उहो ज़मान हाल जे जुमिले वांगुरु हूंदो। जॾहिं त ज़मान माज़ी में असां ॾिसूं था, ज़मान माज़ी में हिते जेको आहे असांखे जेको आहे फेल जी पहिरीं न बल्कि ॿी सूरत ॾिसण में अचे थी पई। त हाणे असां सम्झी सघूं था त हिननि जुमिलनि में जेको मेन जेको डिफरेंस आहे, वॾे में वॾो फ़र्क़ु जेको आहे इहो आहे त ज़मान हाल में फेल जी पहिरीं सूरत इस्तेमालु थींदी आहे ऐं ज़मान मुस्तक़बिल में बि फेल जी पहिरीं सूरत इस्तेमालु थींदी आहे, लेकिन पहिरीं सूरत सां गॾु जेको आहे हेल्पिंग वर्ब लाज़मी इस्तेमालु थींदो आहे। ठीकु, उन खां बाद असां ज़मान माज़ी खे ॾिसूं था, ज़मान माज़ी जे बयानी जुमिले में जेको आहे फेल जी ॿी सूरत इस्तेमालु थिए थी पई। त हाणे असांखे इन्हनि जुमिलनि में जेको आहे वाज़े फ़र्क़ु आयो त ज़मान हाल ऐं ज़मान माज़ी जे जुमिले में वाज़े फ़र्क़ु इहो आहे त ज़मान हाल जे जुमिले में जेको आहे बयानी जुमिलो जेको आहे हेल्पिंग वर्ब खां बग़ैर हूंदो आहे, जॾहिं त ज़मान मुस्तक़बिल जो जुमिलो जेको आहे उहो हेल्पिंग वर्ब सां हूंदो आहे। जेके हेल्पिंग वर्ब उन में न हुजे त उहो जुमिलो बि साॻियो असांखे ज़मान हाल जे जुमिले वांगुरु ॾिसण में ईंदो। उन खां बाद में ॿी हिकिड़ी ॻाल्हि त ज़मान मुस्तक़बिल में जेको आहे ॿाहिरि जेको आहे त हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थींदा आहिनि। तव्हां ॾिठा हूंदा हिते असां हिकिड़ो इस्तेमालु कयो आहे शल, आई शल गो टू स्कूल। ॿिए में असां इस्तेमालु कयो आहे वी शल ईट मील, असां मानी खाईंदासूं। टे में असां वेल इस्तेमालु कयो आहे, चौथे में बि वेल इस्तेमालु कयो आहे, पंजे में बि वेल इस्तेमालु कयो आहे, छहें में बि असां वेल इस्तेमालु कयो आहे ऐं सतें जुमिले में बि असां वेल इस्तेमालु कयो आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त शल जेको आहे सिर्फ़ु आहे ऐं वी सां जेको आहे शल इस्तेमालु थिए थो, बक़ाया जेका बि फ़ाइल हूंदा उन सभिनी सां जेको आहे वेल इस्तेमालु थींदो, चाहे उहो इस्म वाहिद हुजे चाहे उहो इस्म जमा हुजे। त असां जेको आहे सिर्फ़ु आहे ऐं वी सां जेको आहे शल इस्तेमालु कंदासीं, बाक़ी जेका बि जुमिला हूंदा सभिनी सां असां वेल इस्तेमालु कंदासीं। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं असां ज़मान मुस्तक़बिल जो जुमिलो लिखणु चाहियूं था त ज़मान मुस्तक़बिल जे जुमिले में ज़मान हाल वांगुरु जेको आहे फेल जी पहिरीं सूरत हूंदी, लेकिन फ़र्क़ु इहो हूंदो त ज़मान हाल जे जुमिले में को बि जेको आहे बयानी जुमिले में को बि जेको आहे हेल्पिंग वर्ब न हूंदो, जॾहिं ज़मान मुस्तक़बिल जे जुमिले में हेल्पिंग वर्ब लाज़मी हूंदो आहे। हेल्पिंग वर्ब जी मदद खां अलावा उहो जुमिलो जेको आहे ठही नथो सघे। हाणे सिर्फ़ु असांखे इहा ॻाल्हि सम्झणी आहे त शल कंहिं सां इस्तेमालु थींदो ऐं वेल कंहिं सां इस्तेमालु थींदो।
हे हिकिड़ो जंहिंखे जो ओल्ड मेथड आहे उन जे मुताबिक़ जेको आहे ऐं हुई शल इस्तेमालु थिए थो, बक़ाया सभिनी सां विल इस्तेमालु थिए थो। लेकिन अॼु जेको मौजूदा दौर आहे उन में इहो ॾिठो वियो आहे त जेका बि सभु ग्रामरदान आहिनि उहे सभु जेको आहे शल खे कटे खणी सभिनी सां आहे हुई यू ही शी इट इस एम वाहिद हुजे या जमा हुजे सभिनी सां उहे जेको आहे शल खे इस्तेमालु करे रहिया आहिनि। त चवण जो मक़सदु इहो आहे त सिर्फ़ु इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त बाबा जेको आहे या हुई सां जेको आहे शल इस्तेमालु थींदो आहे, बाक़ी सभिनी सां विल इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं कोई चवे यार असां आहे सां विल बि इस्तेमालु कयो थी सघे थो, अॼु जे दौर में ईअं थिए थो पियो, लेकिन जेका पुराणा किताब आहिनि उन्हनि में जेको आहे ऐं हुई सां जेको आहे उहो शल इस्तेमालु थींदो आहे, बक़ाया जेका बि आहिनि उन सभिनी सां विल इस्तेमालु थिए थो पियो। हाणे असां हे जेको आहे जुमिला लिखिया आहिनि त मां सम्झां थो तव्हांखे जेको आहे असांजी ॻाल्हि जेको बिल्कुलु जेको आहे आसानी सां सम्झ अची वई हूंदी त ज़मान हाल, ज़मान मुस्तक़बिल ऐं ज़मान माज़ी जे जुमिलनि में वाज़े फ़र्क़ु कहिड़ो आहे। त ज़मान हाल जे जेको आहे जुमिले में फेल जी पहिरीं सूरत, ज़मान माज़ी जे जुमिले में फेल जी ॿी सूरत, ज़मान मुस्तक़बिल जे जुमिले में फेल जी पहिरीं सूरत ऐं उन सां गॾु हेल्पिंग वर्ब लाज़िमी हूंदो। ठीकु, हाणे जेकॾहिं असां हिनखे नेगेटिव ठाहींदासीं त बि ज़मान हाल जे जुमिले में फेल जी पहिरीं सूरत हूंदी, लेकिन जॾहिं असां ज़मान माज़ी जे बयानी जुमिले खे नाकारी जुमिले में या सवाली जुमिले में या नाकारी या सवाली में तब्दील कंदासीं त पोइ जेकी फेल जी ॿी सूरत आहे इहा ऑटोमेटिक जेकी आहे फेल जी पहिरीं सूरत में तब्दील थी वेंदी। मां उमेद कयां थो त तव्हांखे जेको आहे असांजी हीअ जेकी ॻाल्हि हुई लेक्चर हुयो जंहिं जेको मां पॉइंट सम्झाइण पियो चाहियां त इहो तव्हांखे बिल्कुलु जेको आहे सम्झ में अची वेंदो। हाणे जेको आहे असां हिनखे साफ़ करे असां जेको आहे ज़मान मुस्तक़बिल जा जेको आहे त सवाली नाकारी ऐं सवाली ऐं नाकारी जुमिलनि जी प्रैक्टिस कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे असीं ज़मान मुस्तक़बिल जे जुमिलनि खे बयानी जुमिलनि खे सवालिया जुमिलनि में ऐं उनखां बाद में नाकारी ऐं उनखां बाद में सवाली ऐं नाकारी जुमिलनि में तब्दील कंदासीं। हाणे असां हिते कुझु जुमिला लिखिया आहिनि। आई शल प्ले अ गेम, मां रांदि खेॾंदुसि। वी शल ईट मील, असीं मानी खाईंदासूं। यू विल रीड अ लेसन, तूं सबक़ु पढ़ंदे। ही विल स्पीक सिंधी, हू सिंधी ॻाल्हाईंदो। शी विल टीच इंग्लिश, उहा अंग्रेज़ी सेखारींदी। इट विल मेक अ मिस्टेक, हू ग़लती कंदो। दे विल इंजॉय द पार्टी, उहे पार्टी इंजॉय कंदा, पार्टी मां मज़ो वठंदा। बॉयज़ विल लाफ एट अली, छोकिरा अली ते खिलंदा। प्यॉन विल रिंग द बेल, पटे वालो घंट वॼाईंदो। हाणे असां इन जुमिलनि खे ॾिसूं था, सभिनी जुमिलनि में असांखे जेको आहे को कमु एक्शन अहिड़ो आहे जेको ईंदड़ वक़्त में जेको आहे थियण जी ख़बर पवे थी पई, त को कमु अहिड़ो आहे जेको मुस्तक़बिल में थींदो। हाणे जेकॾहिं असां इन जुमिलनि खे जेको आहे सभ खां पहिरीं मां जेको आहे नाकारी जुमिलनि में माना जेको नेगेटिव सेंटेंस में जेको आहे इन्हनि बयानी जुमिलनि खे तब्दील कंदो त असांखे इन बयानी जुमिलनि खे नेगेटिव नाकारी जुमिलनि में तब्दील करण जे लाइ असांखे शल नॉट ऐं विल नॉट इस्तेमालु करणो पवंदो। असांखे इहो शल नॉट ऐं विल नॉट जेको आहे सब्जेक्ट खां बाद में इस्तेमालु करणो पवंदो। चवण जो मक़सदु इहो आहे त सिर्फ़ु ईअं सम्झो खणी त असांखे जुमिले में जेको आहे शल बि इस्तेमालु थियल आहे ऐं विल बि इस्तेमालु थियल आहे। असांखे सिर्फ़ु जेको आहे उन्हनि जे पुठियां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो करणो पवंदो ऐं नॉट जे इज़ाफ़े करण सां जेको आहे उहो जुमिलो असांजे बयानी जुमिले मां नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो। फाज़िल जे पहिरियों जुमिलो आहे आई शल प्ले अ गेम, मां रांदि खेॾंदुसि। मां रांदि खेॾंदुसि, जेकॾहिं असां इनजो नेगेटिव ठाहियूं था त छा थींदो, मां रांदि न खेॾंदुसि। हाणे जेको असांजो जुमिलो लिखियल आहे सिर्फ़ु इन में जेको आहे असां शल खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं ऐं अहिड़े तरीक़े सां असांजो जेको बयानी जुमिलो आहे उहो नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो। हाणे पहिरियों जुमिलो आहे आई शल प्ले अ गेम, मां रांदि खेॾंदुसि। जेकॾहिं नेगेटिव त मां रांदि न खेॾंदुसि त पोइ थींदो आई शल नॉट प्ले ए गेम, त मां रांदि न खेॾंदुसि। ठीकु, उनखां बाद में ॿियो जुमिलो आहे वी शल ईट मील, असां मानी खाईंदासूं या असीं मानी खाईंदासूं। त असीं मानी न खाईंदासूं त असां हिते छा थींदो, सिर्फ़ु जेको आहे वी शल खां बाद में असां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। वी शल नॉट ईट मील, असां मानी न खाईंदासूं। ठीकु आहे, उनखां बाद में आहे यू विल रीड अ लेसन, तूं सबक़ु पढ़ंदे, तूं सबक़ु न पढ़ंदे। त असांखे जेको आहे सिर्फ़ु इन सारे जुमिले में जेको आहे कंप्लीट जुमिले में जेको आहे असांखे सिर्फ़ु नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त इहो जुमिलो जेको आहे उहो छा में थी वेंदो, नेगेटिव में। यू विल नॉट रीड
ए लेसन। उनखां बाद में ही विल स्पीक सिंधी, हू सिंधी ॻाल्हाईंदो। सिर्फ़ु असांखे जेको आहे जुमिले में नॉट जो इज़ाफ़ो करणो आहे। जॾहिं असां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त इहो जुमिलो बयानी जुमिले मां नाकारी जुमिलो ठही पवंदो। ही विल नॉट स्पीक सिंधी, हू सिंधी न ॻाल्हाईंदो। ठीक। उनखां बाद में आहे शी विल टीच इंग्लिश, उहा अंग्रेजी सेखारींदी, उहा अंग्रेजी न सेखारींदी। असांखे इन जुमिले में भी सिर्फ़ शी विल नॉट टीच इंग्लिश, हू अंग्रेजी न सेखारींदी। उनखां बाद असांजो जुमिलो आहे इट विल मेक अ मिस्टेक, इहो ग़लती कंदो, इहो ग़लती न कंदो। त असां हिते लिखंदासीं इट विल नॉट मेक ए मिस्टेक। उनखां बाद में आहे दे विल इंजॉय द पार्टी, उहे पार्टी इंजॉय कंदा, उहे पार्टी इंजॉय न कंदा। दे विल नॉट enjoy the party। उनखां बाद में आए बॉयज विल लाफ एट अली, छोकरा अली ते खिलंदा, छोकरा अली ते न खिलंदा। बॉयज विल नॉट laugh at अली। उनखां बाद असांजो आख़िरी जुमिलो आहे प्यान विल रिंग द बेल, पटे वालो घंट वॼाईंदो, पटे वालो घंट न वॼाईंदो। प्यान विल नॉट रिंग द बेल। ठीक। त हाणे असां जेको आहे बयानी जुमिलनि खे जेको आहे नाकारी जुमिलनि में तब्दील कयो, ऐं बयानी जुमिलनि खे नाकारी जुमिलनि में तब्दील करण जे लाइ असां सिर्फ़ु जेको आहे हेल्पिंग वर्ब जेका हुया, वर्ब हुया असांजा शल ऐं विल, त उन जे पुठियां सिर्फ़ु जेकॾहिं असां नॉट जो इज़ाफ़ो कयोसीं त असांजो जेको बयानी जुमिलो आहे उहो नाकारी जुमिले में तब्दील थी वियो। हाणे जेकॾहिं असां इन्हनि जुमिलनि खे जेको आहे बयानी जुमिलनि खे असां जेको आहे सवालियनि जुमिलनि में तब्दील करणु चाहियूं था, त उन में असांखे छा थींदो त सिर्फ़ु जेका इहे बयानी जुमिला आहिनि ऐं बयानी जुमिलनि में जेका बि असांजा हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थियल आहिनि, शल ऐं विल, असां सिर्फ़ु उन्हनि जुमिलनि जेको आहे हेल्पिंग वर्ब खे जेको आहे असां सब्जेक्ट खां पहिरियों रखंदासीं, त असांजा जेका बि टोटल जेको आहे जुमिला आहिनि उहे असांजा बयानी जुमिले मां सवाली जुमिले में जेको आहे तब्दील थी वेंदा। हाणे तव्हां ॾिसो त हिते मां जेका बि नव जुमिला लिखिया आहिनि, नवनि जुमिलनि में सिर्फ़ु आहे ऐं हुई सां जेको आहे शल इस्तेमालु थियो आहे। बक़ाया जेका बि आहिनि यू आहे, ही आहे, शी आहे, इट आहे, दे आहे, इस्म वाहिद आहे या इस्म जमा आहे, त इन सां जेको आहे विल इस्तेमालु थियो आहे। ठीकु आहे। हाणे जेको आहे असां इन जुमिलनि खे जेको आहे सवाली बयानी जुमिले मां सवाली जुमिले में तब्दील कंदासीं। हाणे फ़र्ज़ कयो त असांजा ही जेको आहे त बयानी जुमिला आहिनि, जेकॾहिं असां हिनखे सवाली जुमिले में तब्दील करणु चाहियूं था त सिर्फ़ु असांखे जेको आहे असांजा जेका हेल्पिंग वर्ब आहिनि, इन्हनि हेल्पिंग वर्ब्स खे जेको आहे असीं फ़ाइल खां पहिरियों रखंदासीं त असांजा जेका बि टोटल बयानी जुमिला आहिनि उहे सवाली जुमिले में तब्दील थी वेंदा। पहिरियों जुमिला आई शल प्ले अ गेम, हाणे असां जेको फ़ाइल खां पहिरियों शल रखंदासीं। शल आई प्ले ए गेम, इन जी माना थींदी छा मां रांदि खेॾंदुसि, आख़िर में असांखे सवाल जी निशानी क्वेश्चन मार्क। शल आई प्ले गेम। तव्हां हाणे फ़र्क़ु वाज़े ॾिसी सघो था त जेको फाइल खां पहिरियों शल इस्तेमालु थियल हुयो, उन शल खे असां पहिरें जेको आहे सब्जेक्ट खां पहिरियों रखियो आहे, त इहो जुमिलो जेको आहे असांजो बयानी जुमिले मां सवाली जुमिले में जेको आहे तब्दील थी वियो। उनखां बाद में असांजो ॿियो जुमिलो आहे वी शल ईट मील, असां मानी खाईंदासूं। त हाणे असांखे जेके सवाल जुमिले में तब्दील कंदो छा असां मानी खाईंदासूं, सिर्फ़ु शल खे जेको आहे असां अॻु रखंदासीं ऐं उनखां बाद में शल वी ईट मील, छा असां मानी खाईंदासूं, उनखां बाद में असां सवाल जी निशानी आख़िर में ॾींदासीं। ठीकु।
उनका बाद में आए यू विल रीड अ लेसन, तू सबक पढ़ंदे, जेके सवाल ठाणे होता तो विल के असां फाइल का पहिरें विल यू रीड ए लेसन, छा तू सबक पढ़ंदे, इनके क्वेश्चन मार्क। उनका बाद में आए ही विल स्पीक सिंधी, हू सिंधी ॻाल्हाईंदो, छा हू सिंधी ॻाल्हाईंदो त असां हिते विल ही स्पीक सिंधी। बाद में आए शी विल टीच इंग्लिश, हुआ अंग्रेजी सिखारींदी, छा हुआ अंग्रेजी सिखारींदी तो पोइ असां हिते विल शी will she teach English, छा हुआ अंग्रेजी सिखारींदी, उनका बाद में क्वेश्चन मार्क। उनका बाद में आए इट विल मेक अ मिस्टेक, हू गलती कंदो, छा हू गलती कंदो असां जेको आहे विल के पहिरें रखंदासीं, उनका बाद में सब्जेक्ट विल इट मेक ए मिस्टेक। उनका बाद में आए दे विल इंजॉय द पार्टी, उहे पार्टी में मज़ो वठंदा, छा उहे पार्टी में मज़ो वठंदा तो विल दे इंजॉय द पार्टी, छा उहे पार्टी में मज़ो वठंदा, असांजो सवाल जा ठही पियो। उनका बाद में आए बॉयज विल लाफ एट अली, छोकरा अली ते खिलंदा, छा छोकरा अली ते खिलंदा तो पोइ विल बॉयज लाफ एट अली, छा छोकरा अली ते खिलंदा। उनका बाद में आए प्यान विल रिंग द बेल, पट्टे वालो घंट वॼाईंदो, छा पट्टे वालो घंट वॼाईंदो विल प्यान रिंग द बेल। उनका बाद में असां क्वेश्चन बाद में हाणे तव्हां ॾिसो त होॾे जेका बि फाइल इस्तेमाल थियल आहिनि शुरू में उहे सभु जा सभु जेका फाइल आहिनि तव्हांखे उनजो पहिरियों अखर जेको आहे वॾी ABC में ॾिसण में ईंदो। जॾहिं असां उन्हनि खे हिननि जुमलनि में रिक्वायर सिर्फ़ आए खां अलावा बक़ाया जेका भी मां सब्जेक्ट रखिया आहिनि सभिनी जा जेको पहिरियों शुरूआती जेको उनजो अखर आहे उहो असां उनखे नंढी ABC में लिखियो आहे। तो चवण जो मक़सदु आहे जॾहिं शल ऐं विल खे असां पहिरियों रखंदासीं त उन्हनि जो पहिरियों जेको अखर आहे असां उहो वॾी ABC में लिखंदासीं ऐं उन खां बाद में टोटल जेको असांजो जुमिलो आहे उनजा सब्जेक्ट आहे वर्ब आहे या ऑब्जेक्ट आहे उन सभिनी खे असां जेको आहे नंढी ABC में रखंदासीं ऐं सिर्फ़ु जेकॾहिं इस्म ख़ासि आहे त उन खे बि असां जेको आहे वॾी ABC में जेको आहे लिखंदासीं। हाणे जेको आहे असां साॻियुनि जुमिले खे जेको आहे बयानी जुमिले खे हाणे असां सवाली ऐं नाकारी जुमिले में तब्दील कंदासीं। हाणे असां ज़मान मुस्तक़बिल जे बयानी जुमिले के सवाली ऐं नाकारी जुमिले में तब्दील कंदासीं। सवाली ऐं नाकारी जुमिले में तब्दील करण जे लाइ असीं फाइल खां पहिरीं शल ऐं विल के इस्तेमालु कंदासीं ऐं फाइल खां बाद में असां नॉट के जेको आहे इस्तेमालु कंदासीं। उन खां बाद में वर्ब ऐं उन खां बाद में जेको आहे ऑब्जेक्ट के इस्तेमालु कंदासीं। असांजो पहिरियों जुमिलो आहे आई शल प्ले अ गेम, मां रांदि खेॾंदुसि, छा मां रांदि न खेॾंदुसि उहो थींदो शल I not play a game. Shall I not play a game? छा मां रांदि न खेॾंदुसि। उनखां बाद में है we shall eat meal, असां मानी खाईंदासूं। shall we not eat meal, छा असां मानी न खाईंदासूं त आख़िर में जेको आहे क्वेश्चन मार्क। उनखां बाद में आहे यू विल रीड अ लेसन, तू सबक पढ़ंदे, छा तू सबक न पढ़ंदे विल यू नॉट
रीड ए लेसन, छा तू सबक ना पढ़ंदे। उनखां बाद में आहे ही विल स्पीक सिंधी, हू सिंधी ॻाल्हाईंदो, छा हू सिंधी न ॻाल्हाईंदो, विल ही नॉट स्पीक सिंधी। उनखां बाद में क्वेश्चन मार्क। उनखां बाद में शी विल टीच इंग्लिश, हू अंग्रेजी सेखारींदी, छा हू अंग्रेजी न सेखारींदी, विल शी नॉट टीच इंग्लिश। उनखां बाद में क्वेश्चन मार्क। उनखां बाद में आए इट विल मेक अ मिस्टेक, हू गलती कंदो, छा हू गलती न कंदो, विल ही नॉट मेक ए मिस्टेक। क्वेश्चन मार्क। उनखां बाद में आए दे विल इंजॉय द पार्टी, उहे पार्टी मां मज़ो वठंदा, उहे पार्टी इंजॉय कंदा, छा उहे पार्टी इंजॉय न कंदा, त विल दे नॉट enjoy the party। क्वेश्चन। उनखां बाद में आए बॉयज विल लाफ एट अली, छोकरा अली ते खिलंदा, छा छोकरा अली ते न खिलंदा, विल बॉयज नॉट लाफ एट अली, छा छोकरा अली ते न खिलंदा। आखिरी जुमलो है असांजो प्यान विल रिंग द बेल, पटे वालो घंट वजेंदो, छा पटे वालो घंट न वजेंदो, विल प्यान नॉट रिंग द बेल। ऐं आखिरी में जेको आहे क्वेश्चन मार्क। आज के लेक्चर में असीं जेको आहे ज़मान मुस्तक़बिल जे बारे में पढ़ियोसीं त फेल जी अहिड़ी सूरत जेका ॿुधाया त फ़ाइल को कम ईंदड़ वक़्त में कंदो त उनखे ज़मान मुस्तक़बिल चइबो आहे। असांखे कंहिं बि जेको आहे ज़मान जी जानकारी या उनजे बारे में ॼाण या उनजे बारे में जेकी ख़बर आहे त उहा असांखे जेको आहे उन फेल मां पवे थी, जेको उन जुमिले में इस्तेमालु थियल हूंदो आहे। असां जेको आहे ज़मान मुस्तक़बिल में इहो पढ़ियो त ज़मान मुस्तक़बिल जे बयानी जुमिले में बि जेको आहे मेन वर्ब सां गॾु जेको आहे हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थिए थो। ऐं हेल्पिंग वर्ब जी मदद खां अलावा या हेल्पिंग वर्ब खां अलावा जेको आहे मेन वर्ब जेको आहे पंहिंजे जुमिले जी माना ज़ाहिर करण में नाकाम थिए थो। जेकॾहिं ज़मान मुस्तक़बिल जे बयानी जुमिले में शल ऐं विल इस्तेमालु न थियल हुजनि त असांखे साॻियो जेको आहे उहो जुमिलो असांखे हूबहू जेको आहे ज़मान हाल जे जुमिले वांगुरु ॾिसण में ईंदो। अॼु जे लेक्चर में असीं जेको आहे ज़मान मुस्तक़बिल जे जुमिलनि खे बयानी जुमिलनि खे सवालिया खे उनखां बाद में बयानी जुमिलनि खे नाकारी में ऐं उनखां बाद में जेको आहे सवाली ऐं नाकारी में तब्दील कयोसीं। जेके तव्हांखे असांखे अॼु जो लेक्चर पसंदि आयो हुजे त उनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। ऐं उनखां बाद में असांजो फेसबुक पेज आहे जेको AWK अकेडमी जे नाले सां आहे, उनखे फॉलो कयो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।